ख़ुशख़बरी ईद ते एक नई फिल्म अची रही है असद कुरैशी जी, जंहिंमें असद कुरैशी, निसार शाह ऐं अब्बास गुल ऐं आज़म मेंगल भी शामिल हूंदा। हिन फिल्म जो नालो पग ऐं पलांद रखियो वियो आहे, जेका फिल्म हिन रमज़ान वारी ईद ते रिलीज़ थींदी। हिन फिल्म हिन यूट्यूब चैनल ते अपलोड कई वेंदी। हिन फिल्म खे ॾिसण लाइ यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कजो। हीअ फिल्म तमामु बहितरीन आहे ऐं बहितरीन अंदाज़ में ठाही वई आहे। हिन फिल्म जो डायरेक्टर फरज़ाद मलिक खजू जेको बहितरीन डायरेक्टर पिणु आहे, जंहिंजो ज़हर ज़िंदगी ड्रामो ऐं ॿिया केतिरा ई ड्रामा ठहियल आहिनि। हिन फिल्म खे पूरो ॾिसण लाइ हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ऐं लाइक करणु न विसारींदा। हिन फिल्म में केतिरा ई सीनियर अदाकार शामिल कया विया आहिनि। हिन फिल्म खे ॾिसणु न विसारियो।